नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त खैबर में खबर ॾींदा खैबर लग गोठ वडेरो परचो जजू में उन जे आस पास में ठयल पोल्ट्री फार्म जो गंद किचरे जे करे उते जे रवासिन जो एहतजाज उन मौके ते वडे रहियो। परचो जजो जे रवासिन मोहम्मद जाफर जजो, रईस परवेज जजो, फरहान जजो ऐं ॿियनि साफ़िन अॻियां एहतजाज कंदे चयो त गोठ परचो जजो में पोल्ट्री फार्म तरफां मोल कुकड़ियूं उन्हनि जो गंद कचरो बोरिंग जी सूरत में भरियो गोठ तरफ़ वहंदड़ पानी जे वाटर में उछलाइण करे वाटर जो पानी अॻियां वहण बदिरां टुटियो पवे, जंहिं करे पानी गोठ भरिसां मस्जिद में दाख़िल थियो वञे, जंहिंसां मुज़ी बीमारियुनि वधण जो ख़दशो आहे। असां पोल्ट्री फार्म मालिक डॉक्टर आकिल सोलंकी के संदन पोल्ट्री फार्म जे कम कंदड़ मजदूरनि पारां मोल कुकड़ियूं ऐं उन्हनि जो गंद कचरो गोठ तरफ़ वहंदड़ वाटर में उछलाइण जूं शिकायतूं बि कयूं आहिनि, पर पोल्ट्री फार्मनि जे मालिकनि खे को बि फ़र्क़ न पियो। सो असां डीजी हेल्थ डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं MS मटियारी खे अपील था कयूं त असांजे गोठ मां पोल्ट्री फार्मनि जो गंद कचरो खॾ खोटे उन में दफ़न कयो वञे ऐं उन ॻाल्हि जो पोल्ट्री फार्म जे मालिकनि खे पाबंद कयो वञे जीअं वधंदड़ बीमारियुनि खां बचाव थी सघे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।